बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वाचिंग एनालिसिस रूम। आया लैला निसा नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान ऐं भारत में जंग बंदी थी वई आहे, सीज़ फायर थी वियो आहे ऐं हिंदुस्तान जो गुरूर मिट्टी में मिली वियो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर हिकु ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त क़िस्म जी तेज़ी आई आहे, ज़बरदस्त तेज़ी जो रुझान रिकॉर्ड कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इंडेक्स में 9500 पॉइंट्स जो गैर मामूली इज़ाफ़ो थियो आहे, जंहिंजे करे 45 मिनट जे लाइ त इन्हनि शयुनि खे रोकणो बि पइजी वियो पाकिस्तान खे। सो हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे जेका तव्हां सां शेयर कंदा हलूं था ऐं राइट आफ्टर सीज़ फायर इहे सभु शयूं थियूं आहिनि पाकिस्तान जे हक़ में। त इन ते असीं डिस्कशन कंदासीं पंहिंजे एनालिस्ट सां त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे त ही सीज़ फायर जेको थियो आहे बाद में बि इंडिया पारां तमामु घणा एलिगेशन्स लॻा पए त पाकिस्तान पारां भञकणी कई वञे पई। त असां एनालिस्ट वारो सवाल इहो रखंदासीं त ही सीज़ फायर जेको आहे कमज़ोर सीज़ फायर आहे या ताक़तवर सीज़ फायर जी केतिरी अहमियत हुजे थी ऐं इंडिया जेको मुसलसिल हाणे त समूरी दुनिया में भारत हुजे या भारत जो मीडिया हुजे उहो बाक़ाइदा तौर ते एक्सपोज़ थी चुको आहे। जहिड़े रीति हू सेंसेशनल क़िस्म जूं ख़बरूं ऐं फेक न्यूज़ पखेड़नि पिया, उनजो चहिरो सभिनी साम्हूं जेको आहे उहो एक्सपोज़ थी वियो आहे। ऐं तव्हांखे जीअं त ख़बर आहे त भारत जो अवाम बि भारत जी फ़ौज ते, भारत जे वज़ीर आज़म ते सख़्त क़िस्म जी तनक़ीद करे पियो ऐं इहो ई रीज़न आहे जो अॼु नरेंद्र मोदी खे पंहिंजी अवाम खे कॉन्फिडेंस में वठण जे लाइ, एतमाद में वठण जे लाइ क़ौम खे ख़िताब बि करे रहियो आहे। ऐं इन में एड इहो बि कंदी हलां नाज़रीन त जेके ऑपोज़िशन आहे भारत जी उते उहा बि मोदी सरकार खां, मोदी खां मुतालबो करे थी त मोदी खे पार्लियामेंट में अची भारत जी तबाही जो जवाब ॾियणु घुरिजे। मुसलसिल उते क्वेश्चनिंग थिए पई। तव्हां इहो बि नोटिस कयो हूंदो त जॾहिं असांजे तरफ़ां पाकिस्तान जे तरफ़ां DGI-SPR हुजनि या एयरफोर्स जा जवान अची करे प्रेस कॉन्फ्रेंस कनि था त उन्हनि जी बॉडी लैंग्वेज ॾाढी वाज़े हुजे थी, उहे केतिरो कॉन्फिडेंट आहिनि। ऐं सिमिलरली जॾहिं इहा शइ भारत पारां कई वञे थी प्रेस ब्रीफिंग में त तव्हां उन्हनि जी बॉडी लैंग्वेज मां ई अंदाज़ो लॻाए सघो पिया त केतिरा न नर्वस आहिनि, कहिड़े रीति सवालनि जो जवाबु ॾियनि पिया। सो इन बाबति कुझु सवाल असां एनालिस्ट आॾो रखंदासीं। सीज़ फायर केतिरो मज़बूत आहे, इन में अमरीका जो किरदारु केतिरो अहम रहियो आहे। मुसलसिल आवाज़ टीवी जा प्रोग्राम्स, आवाज़ टीवी तव्हांखे इन बाबति अपडेट कंदी रही। ऐं ॿिए पासे हिकु ॿी वॾी ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं त अमरीका जो चीन सां वापारी मुआहिदे जो ऐलान थी वियो आहे। हिकु वापारी जंग जेका मुसलसिल हली रही हुई अमरीका ऐं चीन जे विच में, हाणे उहा ख़तमु थी चुकी आहे। सो ॿ वॾा मुखालिफ़ दोस्त थी विया आहिनि। आउं ॻाल्हि करे रही आहियां ऑब्वियसली अमेरिका ऐं चीन जी। न ॿिन्ही खे साथ मिलाए वरितो आहे ऐं अमेरिका ऐं चीन में ॿ तरफ़े वापारी टैरिफ में 115% घटिताई थी आहे। तव्हांखे यादि हूंदो त पहिरीं अमेरिका चीनी टैरिफ्स ते 145%, 145% टैक्स लागू कयो हुयो, जंहिंजो जवाबु चाइना अमेरिका खे 125% जवाबी टैक्स लागू करे ॾिनो हुयो, जंहिंमें हाणे हुन में घटाई अची वई आहे। ऐं ही टैरिफ में जेकी घटाई आहे नाज़रीन इहा 90 ॾींहंनि जे लाइ आहे। इहो चवणु हुयो अमरीकी नाणे वारो वज़ीर आहे, उन्हनि इहा जेको स्टेटमेंट जारी कई। ॿ ॾींहं जिनेवा स्विट्ज़रलैंड में ॻाल्हियूं चाइना ऐं अमेरिका जे विच में हलंदियूं रहियूं। हुनजो नतीजो इहो निकितो आहे। ग्लोबल मार्केट बि इन ख़बर जी वॾी आजियां कई आहे, ख़ैर मक़दम कयो आहे ऐं नतीजे में जेको आहे नाज़रीन US, यूरोप ऐं हांगकांग जे स्टॉक्स में बि वाधि थी आहे। सो इन बाबति कुझु सवाल असां रखंदासीं पंहिंजे एनालिस्ट वारो त ही इन वॾे ख़बर खे जेको आहे असांजा एनालिस्ट कीअं एनालाइज़ कंदा। मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इमदाद सोमर साहब। साहब अस्सलाम वालेकुम, तव्हांखे ॿियो भली कार चवां थी, उमेद आहे तव्हां वटि मुंहिंजो आवाज़ ईंदो हूंदो। सो मुंहिंजी इजाज़त खां शुरूआत जेका मोहसिन साहब खां करे वठूं था। मोहसिन साहब, सभ खां पहिरीं त मुसलसिल ज़ाहिर तव्हांजे प्रोग्राम्स बि इहे अपडेट्स माण्हुनि वटि पुॼंदा रहिया त कीअं पाकिस्तान भारत जो गुरूर मिट्टी में मिलाए छॾियो आहे। ऐं थोरो सीज़ फायर ते ॻाल्हि करे वठूं था त जंग बंदी जो ऐलान थिए पियो, वरी फ़ौरन बाद में लॻो ई त इंडियन मीडिया बिल्कुलु बि इन मां ख़ुशि कोन हुयो ऐं उहो ख़ैर एक्सपोज़ बि थी वियो दुनिया में, पंहिंजूं कूड़ियूं ख़बरूं जहिड़े रीति उन्हनि पखेड़ण जी कोशिशि कई आहे। त तव्हां इन सीज़ फायर खे कमज़ोर सीज़ फायर सम्झो पिया या ही हिकिड़ो स्ट्रॉन्ग क़िस्म जो सीज़ फायर आहे? छो त ख़्वाहिश, जीअं त DGI-SPR बि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त जेकी सीज़ फायर जी ख़्वाहिश आहे उहा इंडिया पारां ज़ाहिर कई वई हुई पहिरीं। ॾिसो हाणे इन सीज़ फायर ते जेका हींअर ताज़ा तरीन ख़बरूं अचनि पियूं उहे इहो आहिनि त सीज़ फायर जी जेका लॉन्गेविटी आहे इहो, छाकाणि त 12 बजे ताईं उहो मंझंदि पाकिस्तानी टाइम 12 बजे ते हो, पर इहा मीटिंग ॿुधो आहे थी चुकी आहे ॿिन्ही DGMOs जे विच में। ऐं उहे ॿिन्ही DGMOs घटि में घटि फर्स्ट इन ते इतफ़ाक़ कयो आहे त हाणे सीज़ फायर खे कंटिन्यू कजे। हाणे उहो कंटिन्यू केसि ताईं हुनजो हुनजी फॉर्मल अनाउंसमेंट अची वेंदी, ख़बर पइजी वेंदी, पर ख़बरूं इहे आहिनि हाणे तस्दीक कान थी अञा ताईं, छाकाणि त
इंडिया जो ऑफिशियली ऐं पाकिस्तान जी ऑफिशियली जो अनाउंसमेंट थींदी या को जॉइंट अनाउंसमेंट अचे उहो ॾिसंदासीं त ॿिन्ही धुरियुनि वधीक जंग बंदी ते इतफ़ाक़ कयो आहे त हिन खे कंटिन्यू कजे न त ॾिठो ई पियो ख़बरूं इहे हुयूं त को अॼोकी 12 तारीख़ ते रुगो सीज़ फायर आहे। हाणे प्रॉब्लम इहो आहे सीज़ फायर त US स्ट्राइक कई आहे न डेली आहे हाणे उहो हिकिड़े मुल्क ते सीज़ फायर जो ऐलान कयो कोन US जी अनाउंसमेंट थी आहे ख़तरनाक इंटेलिजेंस रिपोर्ट हासिल थी हुई CNN जे इदारे जी बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे पर इशू थोरो हाणे सीज़ फायर थियो कीअं इहो बि जेके हाणे मां कुझु काफ़ी गैदर कयूं आहिनि सॼी नेशनल इंटरनेशनल मीडिया जूं ख़बरूं ऐं हुन मां ॾिसो पाकिस्तान ऐं इंडिया जो मीडिया त ज़रूरु बाइस्ड आहे हींअर त हुननि जी का बि ख़बर जेसि ताईं ऑफिशियली अनाउंसमेंट नथी थिए कंहिं बि मुल्क तरफ़ां या प्रेस कॉन्फ्रेंस नथी थिए तेसि ताईं मीडिया जूं ख़बरूं ॿिन्ही मुल्कनि जो हवालु हूंदियूं आहिनि उहो प्रोपेगेंडा जे कंसिडर थींदियूं आहिनि उहा ख़बर जेका असांजे DGISPR तरफ़ां अचे या हुननि जे तरफ़ां का ख़बर अचे ऐं या प्रेस स्टेटमेंट जारी थिए उहा हूंदी ऑथेंटिक ख़बर हुनजी ॿोली सभु ऐं उन खां अलावा पाकिस्तानी ऐं इंडियन ऐं US ऑफिशियल जा जेके ट्वीट आहिनि हुनमें जेके ख़बरूं अचनि पियूं उहे थींदियूं ऑफिशियल त उन मां अंदाज़ो आहे त मां इहे सभु थोरो सहेड़ियूं आहिनि शयूं ऐं अंदाज़े लॻा पहिरीं ॻाल्हि इहा त ख़बर इहा बि अचे पई त ॿिन्ही मुल्कनि में विच में जेको सीज़ फायर जो मुआहिदो पको थींदो हींअर त अॼु फ़िलहालु हिन खे कंटिन्यू कंदा पको जेको मुआहिदो आहे उहो चवनि था तारीख़ी हूंदो अच्छा पको मुआहिदो सीज़ फायर जो मां सीज़ फायर जी ॻाल्हि पियो कयां अञा ॻाल्हियूं ॿियनि मामलनि ते उहो बाद जी ॻाल्हि आहे कश्मीर वग़ैरह उन मामले जी ॻाल्हि ही बाद जा मामला आहिनि कश्मीर इंडस वाटर ट्रीटी ऐं टेररिज़म इन सभिनी ते बाद में ॻाल्हि कंदा पर जेका इनिशियल ॻाल्हि थिए पई उहा सीज़ फायर थिए थी ऐं सीज़ फायर में चवनि था त शिमला ऐं लाहौर मुआहिदे खां वधीक शयूं हूंदियूं ऐं उन में इहो बि आहे त असां हिक ॿिए जी इंस्टॉलेशन ते हमला न कंदासीं आईंदा के बि मसइला हूंदा ॻाल्हियुनि ते हल कंदासीं अहिड़ी क़िस्म जी का शइ साम्हूं अचे पई विच इज़ मां सम्झां थो हिन मुल्क में ॿिन्ही मुल्कनि में अमुन जे लाइ सभिनी खां सुठो बेस ठहे पियो ऐं जेकॾहिं इहो थी थो वञे त मां सम्झां थो इहे ॿिन्ही मुल्कनि जे आवाम जी फतह हूंदी ऐं जहिड़े तरीक़े सां पाकिस्तान हिन भेरे हिन क्राइसिस खे डील कयो आहे उनखे मां नथो चवां सॼी दुनिया हुनखे चए पई कमेंडेबल कमु कयो आहे हुननि जेतिरो रिस्ट्रेंट ॾेखारियो जेतिरो सबुरु ॾेखारियो इंडिया हुनजो ग़लति फ़ाइदो वरितो ऐं ग़लति फ़ाइदो वठण जी कोशिशि कई हाणे मां थोरो हिकिड़ो इन में तव्हांखे ॿुधाए वेंदुसि त इहो सीज़ फायर कीअं थियो मां हिकिड़ी शइ ॿुधायां त सीज़ फायर कीअं थियो आहे जेको तव्हां एक्चुअली सवालु कयो आहे त पोइ ज़रूरु इमदाद साहिब खे तकलीफ़ ॾियूं था ॾिसो जॾहिं ही इंडिया फर्स्ट हमलो कयो 6-7 मई ते जेको बि उन्हनि कयो उन खां ॿिए ॾींहं ते इंडिया राब्तो कयो पाकिस्तान सां त सीज़ फायर कयो सही उन्हनि चयो त हाणे सीज़ फायर कयो हुननि चयो भई असां ॻाल्हाईंदासीं ईअं कीअं तव्हां सीज़ फायर कंदो मामला तव्हां त ज़्यादती कई आहे तव्हां त अहिड़े तरीक़े सां हमला कया आहिनि माण्हुनि ते इहो त इहा ॻाल्हि ई कान थी हुई अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे DGMOs जो राब्तो हुन लेवल ते बहाल थी चुको हो बाद में इंडिया जेको आहे पाकिस्तान जो असां पंहिंजो कमु कंदासीं पूरो इन्हनि वरी ॿिए ॾींहं ते हमला कया इंडिया जेका ग़लती कई उहा ॿिए ॾींहं ते जेके ड्रोन हमला हुआ उन सॼे मामले खे ख़राबु करे छॾियो हीअ जेकॾहिं सिर्फ़ु हमला जेके हिननि कया हुआ मुरीद के ते ऐं बावलपुर ते इहो करे ख़तमु कंदा त मामिलो ख़तमु थी वञे पर बाद में उन्हनि वरी कयो जॾहिं उहो कयो त पाकिस्तान जो हाणे असां पंहिंजो भरपूर जवाबु ॾींदासीं उन खां पोइ ॻाल्हि ॿोल थींदी पाकिस्तान जवाबु ॾिनो पर पाकिस्तान जे जवाबु ॾियण खां अॻु में इंडिया असांजे काफ़ी इंस्टॉलेशन ते हमलो करे चुको हो मिसाइलुनि सां बिल्कुलु उन खां पोइ पाकिस्तान सुबुह जो सैटरडे ते सुबुह जो पंहिंजा इहे जवाबु ॾिनो ऐं उन खां पोइ पाकिस्तान चयो बाबा हाणे सीज़ फायर करणो थो हलिया अचो इहो मां सैटरडे ॻाल्हि ॿुधायां थो उन खां पोइ जेको आहे US इन्वॉल्व थी वियो ॿिया इन्वॉल्व थी हिननि ॿिन्ही जी पाण में ॻाल्हि ॿोल जारी हुई ऐं राजीव घई जेको आहे DG मिलिट्री ऑपरेशन इंडिया उन पाण पंहिंजे स्टेटमेंट में चयो आहे त असांजा राब्ता हुआ ऐं पोइ उहो सैटरडे ते 3:35 ते इहा डील थी ऐं 5 बजे खां हुननि हिन खे इम्प्लीमेंट करणु शुरू करे ॾिनो दिस इज़ द स्टोरी ऑफ सीज़ फायर ऐं पाकिस्तान हर वक़्तु उन्हनि खे चयो असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं पर इंडिया मक़सदु पंहिंजे उन हिकिड़े हमले खां पोइ 2 हमला एक्स्ट्रा कया वधीक कया तंहिंजे करे पाकिस्तान खे जवाबु ॾियणो छो त इंडिया पंहिंजी ॻाल्हियुनि ते बीहे कोन पियो ॻाल्हि हिकु ॿी करे पियो ऐं बज़ाहिर ऐं ॿियो TV इंटरव्यूज़ में वञी करे बि पाकिस्तान जे लाइ छा जेको आहे चए पियो बहरहाल इमदाद साहब जी तरफ़ बि हलूं था इमदाद साहब तव्हां जीअं त मोहसिन साहब जी ॻाल्हि ॿुधी थोरो डिटेल ॿुधाए त सीज़ फायर थियो कीअं तव्हांजे नज़र में ही सीज़ फायर स्ट्रॉन्ग आहे या कमज़ोर क़िस्म जी जंगबंदी थी आहे ॾिसो लैला अञा त शयूं टेबल ते अचणियूं आहिनि फ़िलहाल त DGMOs जे विच में जेको सीज़ फायर थियो आहे उन सीज़ फायर खे जारी रखण ते इतफ़ाक़ थियो आहे हाणे जॾहिं टेबल ते शयूं ईंदियूं जीअं मोहसिन साहब ॻाल्हि कई पई त हिकिड़ो स्ट्रॉन्ग मुआहिदो थी सघे थो हिन में जेका सभिनी खां वॾी शइ हूंदी आहे न हिकिड़ा त उहे तनाज़ात आहिनि जेके असांजे ॿिन्ही जे विच में हलंदा था अचनि पाणी हुजे कश्मीर हुजे या वरी असर क्रीक हुजे सियाचिन जा मसइला हुजनि इहे त असांजे विच में हलंदा था अचनि पिया पुराणा
पर हाणे जेकॾहिं सीज़ फायर थींदो त हुन में जेका पाकिस्तान अॻु में त भारत दहशतगर्दीअ जी ॻाल्हि कंदो हुयो न, त दहशतगर्दी ते ॻाल्हाइण घुरिजे, हाणे पाकिस्तान हुन ते ॻाल्हाए। पाकिस्तान जो जेके टॉप पॉइंट आहिनि हुन में इहो आहे त बाबा इहे जेको मुज़ाकरात थींदा बायलैटरल या कंहिं सालिस जे वटि मुज़ाकरात थींदा त उन में दहशतगर्दीअ जो मुद्दो बि रखियो वेंदो, उन में जेका शइ हूंदी जेका पाकिस्तान मञाइण जी कोशिशि कंदो ऐं जेका मुमकिन आहे त इंडिया मञी बि वञे, उहा इहा आहे त बाबा दहशतगर्दीअ जो को बि हमलो कंहिं बि मुल्क ते थींदो त उन जी बुनियाद ते हिक ॿिए ते हमला न आहिनि करणा, जी बिल्कुलु, बल्कि हिक ॿिए सां इंफॉर्मेशन शेयर करे गॾिजी उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कजे। हाणे जेका पाकिस्तान ऑफर कई हुई भारत खे, उन ऑफर उहा ऑफर इहा हुई त जेकॾहिं तव्हां सम्झो था त बाबा हिन में असां पाकिस्तान मुलविस आहे पहलगाम में, या पाकिस्तानी के शहरी मुलविस आहिनि, पाकिस्तानी के ग्रुप्स मुलविस आहिनि, त तव्हां अचो इंटरनेशनल के फोरम ते जानदार फोरम ते टेबल टॉक जे लाइ बार-बार चवंदो रहियो, बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु। सो हाणे इहा वॾी फतेह हूंदी पाकिस्तान जी। ऐं उन खां वॾी ॻाल्हि जेका आहे उहा आहे कश्मीर जो मसलो। अॼु जेको मक़बूज़ा कश्मीर जे वज़ीर आला उमर अब्दुल्ला चयो आहे त पाकिस्तान कश्मीर जो मसलो ॿीहर जीआरण में कामयाब थी वियो आहे। हू भारत नवाज़ आहे उमर अब्दुल्ला, इहो ज़हन में रखो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन जेको सीज़ फायर खां अॻु में नरेंद्र मोदी पूरी जो पूरी ग्राउंड पंहिंजी विञाए चुको आहे इंडिया में। इंतहा पसंदी जे ज़रिए इंडिया सवाल करे पियो त ही तव्हां छा कयो आहे, हुन जे जवाबनि ते हू वरी चिड़ी वञनि था, को बि सैटिस्फैक्टरी जवाब उन्हनि वटि आहे कोन। सीज़ फायर को लैला सीज़ फायर खां अॻु में विञाए चुको, जी जी, छाकाणि जेका तनाव हो जंग हुई उन दौरान इहे शयूं ॿाहिरि न पियूं अचनि उते, छाकाणि जेको सवाल पियो थिए, सवाल इहो पियो थिए त बाबा जेकर तव्हांखे पाकिस्तान ऑफर कई आहे त तव्हां उहो सबूत रखो छो था। सवाल पियो थिए त तव्हांजी सिक्योरिटी किथे हुई, 170 किलोमीटर अंदरि घिरी अचे दहशतगर्द उते हमलो कीअं करे सघनि था जिते तव्हां असांजे वार वार जी तलाशी वठो था जॾहिं इंडियंस उते वञनि था पहलगाम में। सो नरेंद्र मोदी जेको आहे इन में फासी वियो इन सॼी कार्रवाई खां पोइ, ऐं पोइ जेको कमिटमेंट ट्रैप हुयो उनजो शिकार थियो। उन पंहिंजे माण्हुनि सां वाइदो कयो मां पाकिस्तान खे भ्रष्ट करे छॾींदुसि, नीस त नाबूद करे छॾींदुसि। नरेंद्र मोदी खे शायदि एहसास कोन हुयो या इंडियन फौज खे शायदि एहसास कोन हुयो त पाकिस्तान वटि जेका हिन वक़्तु जदीद टेक्नोलॉजी आहे, जेको अंधो करे मारण आहे थींदो त अखियूं बिल्कुलु बंदि करे अखियुनि में कारी पट्टी ॿधी जेको बॉक्सिंग कबी आहे, पाकिस्तान प्रैक्टिकली ईअं कयो आहे। पूरो जो पूरो इंडिया जो जेको दिफ़ाई सिस्टम हुयो, एयर डिफेंस सिस्टम, उनखे तबाह कयो आहे। पाकिस्तान जी हिकमत जिते मजबूर थियो मोदी अमेरिका वटि भॼी वञी ऐं सीज़ फायर करण लाइ उनखे मिनथूं कयूं। पाकिस्तान जेको आहे ॿ उन्हनि जा जेके पंहिंजो 400 जेके सिस्टम हुया डिफेंस सिस्टम, हिकिड़ो हुयो हिते पंहिंजो पंजाब में आदमपुर में, इंडियन पंजाब में, ऐं ॿियो असां वारे पासे सिंध में भुज में। ये ॿई सिस्टम तबाह कया, यानी पाकिस्तान जी सरहदुनि ते जेको एयर डिफेंस सिस्टम इंडिया जो हो, उहे ॿई सिस्टम पाकिस्तान तबाह करे छॾिया। सही। जंगबंदी में अमेरिका जो किरदार भी तमाम घणो नोट वधी आहे। बिल्कुल हाणे ये खबर आई त जी जी वो जन वक्त हले तो पियो सदर ट्रंप ॻाल्हि कई बिल्कुल सदर ट्रंप जो भी स्टेटमेंट त ॿिन्ही मुल्कनि खे चयो त जेकर तव्हां जंग न रोकी त तिजारत अमेरिका जेको आहे बंदि करे छॾींदो। दिस इज हिज स्टेटमेंट जेकी हाणे पंहिंजो आई आहे। मुंहिंजो ख़्याल आहे त कुझु सदर ट्रंप जेको आहे उहो अमेरिका खे फेस सेविंग पियो ॾिए। निक रॉबर्टसन जेको आहे CNN जो इंटरनेशनल अफेयर्स जो जेको डिप्लोमेटिक पंहिंजो चीफ एडिटर आहे, उन इहो लिखियो आहे त बाबा जॾहिं पाकिस्तान जवाबी हमला कया त उन खां पोइ इंडिया पंहिंजो चयो ट्रंप खे त सीज़ फायर करायो। जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई पिए त पाकिस्तान ॾिसो रेस्ट्रेंट छो कयो न, हिननि पहिरें ॾींहुं हमलो कयो, बहावलपुर ते हमलो कयो, 9 साइट्स क्लेम कंदा असां हमला कया। उन्हनि में का बि फौजी साइट कोन हुई, सिविलियन साइट जो क्लेम कंदा हुते दहशतगर्द हुया, फलाणा टीड़ा ज़ाहिर मस्जिदूं मदरसा हुया, उते हमला उन्हनि कया। उन खां पोइ बि पाकिस्तान रेस्ट्रेंट छो कयो, पोइ हिननि ड्रोन मोकिलिया, पाकिस्तान वरी बि रेस्ट्रेंट छो कयो। जेको 9 तारीख़ ते हिननि पाकिस्तान जे एयर बेसिस ते अटैक कयो, उन्हनि खे निशानो बणाइण जी कोशिशि कई, त उन खां पोइ पाकिस्तान जो कुझु जवाब ॾिनो फजर जी नमाज़ खां पोइ, जुमे जो ॾींहुं हुयो, त उन में उन पाकिस्तान जे जवाब में जॾहिं हुननि पंहिंजी दिफ़ाई सलाहियत ॾिठी त उहा ख़तम थी चुकी हुई। हुन जा एयर बेसिस तबाह, हुन जो एयर डिफेंस सिस्टम तबाह। पर पोइ बि वरी इंडियन एयर मार्शल जो स्टेटमेंट ॾिसी वठो, छा चवंदा त हर वेट जेको आहे अलॻि तरीक़े सां थींदी आहे, या फॉर्मर इंडियन आर्मी चीफ चवनि था त भई जंग जेको आहे बॉलीवुड फिल्म थोरी हूंदी आहे। त ही छा उन्हनि जी स्टेटमेंट मां तव्हांखे लॻे छा था चवणु चाहिनि? हू इहो चवणु चाहिनि था त जीअं तव्हां बॉलीवुड फिल्म सम्झो था, हिकिड़ो हीरो हूंदो, वेंदो दाख़िल थी पाकिस्तान मां, हाफ़िज़ सईद खे खणी ईंदो या फलाणो कंदो, ईअं असां कोन था करे सघूं। शिकस्त इंडिया तस्लीम करे चुको आहे। ऐं उन में ॾिसो असांजी ॿी ॻाल्हि जेका असांखे जेका पहिरीं कामयाबी मिली न पाकिस्तान खे,
उहा हुई सफ़ारती महाज़ ते। बिल्कुल अमेरिका खां वेंदे को बि मुल्क सिवाय इसराइल जे को बि मुल्क इंडिया सां गॾु कोन बीठो। इसराइल बि इंडिया सां गॾु इन करे बीठो त इसराइल खे पाकिस्तान जी जेका न्यूक्लियर सलाहियत आहे उन खां ख़ौफ़ आहे, इसराइल उनखे ख़तमु करणु चाहे थो। तुर्की छो बीठो असां सां? तुर्की हिकिड़ो नज़रियाती तौर ते या हिकिड़ो जेको मज़हबी मोहबत पंहिंजी जॻह ते थी सघे थी पई, पर तुर्की इन जे करे बीठो आहे त तुर्की भी इसराइल जे अगेंस्ट आहे। सो तुर्की चाहे थो त पाकिस्तान जी ताक़त में इज़ाफ़ो थिए। चाइना असां सां बीठो, छाकाणि त चाइना नथो चाहे त हिन खिते में इंडिया जी जेका हेजेमनी आहे उहा क़ाइमु थिए, छाकाणि त इंडिया हिकिड़ो वॾो सुपर पावर थियणु चाहे थो पियो। सो इंडिया सां केरु कोन बीठो। इवन अमेरिका जंहिंसां उन्हनि मुआहिदा कया, कुझु वक़्तु पहिरियों बरतानिया खां उन्हनि पंहिंजो हथियार वरिता। इवन सऊदी अरब जेको इंडिया में $100 अरब इन्वेस्टमेंट करण जी कमिटमेंट कई आहे इंडिया सां, उन ॾींहुं जॾहिं पहलगाम थियो मोदी उते हुयो, सऊदी अरब ते हुयो, उहो बि उन्हनि सां कोन बीठो। सो इंडिया पहिरियों सफ़ारती महाज़ ते फारिग थियो। ॿी ॻाल्हि जेको मीडिया जे महाज़ ते जेको हुननि ड्रामो कयो त बाबा कराची खे असां तबाह करे छॾियो, कराची में दाख़िल थी वियासीं, मज़ाक बण रहा है इंडिया जो। हिकिड़ी मां तव्हांखे मुख़्तसिर ॻाल्हि थोरी डिघी थी वई आहे। शमा जुनेजो साहिब आहिनि, वेल नोन साबिक़ एक्ट्रेस आहिनि ऐं पढ़ियल लिखियल पंहिंजो सिंध जी ॼायूं आहिनि। उन्हनि हिकिड़ी तस्वीर शेयर कई चाहत फ़तेह अली ख़ान जी तस्वीर शेयर कई, उन मीम ठाहियो त बाबा इंडिया पाकिस्तानी पायलट खे गिरफ़्तार करे छॾियो। तव्हां यकीन कयो त उहा तस्वीर खणी इंडियन मीडिया उन ते शोर पियो करे, बाबा पाकिस्तान तस्लीम करे वरितो आहे, सूत्रों के अनुसार हमने पाकिस्तानी पायलट गिरफ़्तार कर लिया। तस्वीर कंहिंजी थी पई हले, हुननि त असां अहम माण्हू गिरफ़्तार कराए छॾिया हुया जेको हिते को सोचे इमेजिन बि नथो करे सघे। न उनखे छॾे ॾियो न, ही जेको मज़ाक कयो। हां बिल्कुल बिल्कुल तस्वीर कंहिंजी बि आहे विदाउट उनजे मज़ाक खे ख़बर करे हलायो। चाहत फ़तेह अली ख़ान पाकिस्तानी कप्तान थी वियो, उनखे गिरफ़्तार कराए छॾियो असां। तव्हां सोचो त हू कहिड़ी लेवल ते जेको आहे हिकु जंग जो माहौल आहे, हू पंहिंजे माण्हुनि में उन्हनि हेजान बर्पा कयो आहे, पंहिंजी फौज खे उन्हनि परेशान कयो आहे, पंहिंजी हुकूमत जेका मोदी जंगबंदी खे बि इनकरेज कोन कनि पिया। हू चवंदा त अमेरिका जो कहिड़ो आहे, पर हिते इन थोरी स्टेटमेंट आणणु चाहियूं था असां जेकी डोनाल्ड ट्रम्प जे तरफ़ां आई आहे मौसम साहब, त हू चवंदा त हुननि जेको आहे पाकिस्तान ऐं इंडिया खे चयो जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जंग न रोकी त असां वापार रोके छॾींदासीं। त तव्हांजो छा एनालिसिस आहे हुनजी हिन स्टेटमेंट ते? ॾिसो थियो छा आहे कि छो इंडिया पंहिंजो लॉन्ग टर्म एलाई जेको अमेरिका आहे उनखे उन्हनि 2-3 ॾींहंनि में पंहिंजी ज़िद पंहिंजी होड़ जे करे पंहिंजे यूएस एलाई खे हाणे लिटरली नाराज़ करे छॾियो आहे। हाणे कीअं, मिसाल तौरु 8-9 तारीख़, अञा इहो 9 तारीख़ सुबुह जो हमला न थिया हुआ, 10 तारीख़ वारा जेके सुबुह जो सैटरडे ते थिया हुआ, इंडिया पहिरीं कया पोइ वरी पाकिस्तान जवाबु ॾिनो। हिन खां अॻु में जेको उन्हनि जो सेक्रेटरी स्टेट आहिनि रोबियो, उन्हनि कॉल कई इंडियन प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हि थी। हाणे ॾिसो अहम ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, इंडियन प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हि थी ऐं हुननि खे चयूं सर तव्हांखे असां ऑफ रैम्प ॾियूं था। ऑफ रैम्प इहो आहे जो तव्हांखे रस्तो कढी ॾियूं था त जीअं तव्हां बि निकिरी अचो, ही जंग बंदि बि थी वञे ऐं तव्हां बि निकिरी अचो त तव्हांखे ॿुधायूं था त करिणो छा आहे, कहिड़े तरीक़े सां। मोदी हुननि खे ॿुधो पर जवाबु न ॾिनो ऐं जंग बंदी खां इनकार करे छॾियो। हिते हिकिड़ी थी, हिते हिकिड़ी यूएस खे इनकार कयो उन्हनि, उन खां पोइ उन्हनि पाकिस्तान सां ॻाल्हायो, पाकिस्तान जो जीअं तव्हां चयो असां करण लाइ तयारु आहियूं। ज़ाहिर आहे पाकिस्तान हिकिड़ो वाइज़ली पंहिंजा फ़ैसिला कया डिप्लोमेटिक फ्रंट ते, पॉलिटिकल ऐं डिफेंस फोरम्स ते। उन खां पोइ छा थियो, ॿिए ॾींहुं जॾहिं सीज़ फायर थी वियो ऐं उन्हनि मञण ते उन्हनि सीज़ फायर करे बि छॾियो, ॿिए ॾींहं ते इंडियन ऑफिशियल स्टेटमेंट अॼु ताईं बि यूएस जो थोरो मञण लाइ तयारु कोन्हे। यूएस जो थोरो नथा मञनि पिया, इंडियंस नथा मञनि पिया। पाकिस्तान प्राइम मिनिस्टर लेवल ते, असांजे हर लेवल ते यूएस ट्रम्प जी तारीफ़ थिए पई। पाकिस्तान ऑफिशियली तारीफ़ कई आहे त हुननि जो ॾाढो सुठो रोल रहियो। हा, इहा ॻाल्हि पियो कयां, हुननि ऑफिशियली चयो त इहो तव्हां छा करे छॾियो आहे। सॼी जेका इंडियन जेका ऑपोज़िशन आहे ऐं मीडिया आहे उहे चवनि था तव्हां इंडिया जे चवण ते, यूएस जे चवण ते तव्हां सीज़ फायर छो कयो आहे। इहो ऐलान मोदी पाण करे आहे सीज़ फायर जो, त हुनजी इज़त रहिजी वञे हा। ट्रम्प ऐलान छो कयो, तव्हांखे करणु खपे। हाणे उन ते चवनि था माना तव्हां सौदेबाज़ी करे आयो वग़ैरह वग़ैरह जेको थियो, उन हाणे सॼो यूएस खे उन नाराज़ करे छॾियो आहे। सॼो अच्छा सॼी मीडिया ऐं सॼी आवाम जो जेको इम्प्रेशन आहे उहो सॼो यूएस जे ख़िलाफ़ु कठाए छॾियो आहे। हाणे इंडिया त 2-3 हंधनि खां फासी वियो आहे। असां सां फायरबंदी बि करणी अथनि, जंगबंदी बि करणी अथनि, हाणे यूएस खे बि राज़ी करणो अथनि। यूएस राज़ी वॾो हाणे मसइलो थी वियो आहे। ट्रम्प वॾो आहे ज़िदी माण्हू थोरो, हाणे उहो चवे थो बसि जल्दी करियो पाकिस्तान जो, असां त तयारु वेठा आहियूं, अचो तव्हां ॻाल्हायूं था।
त मुंहिंजी नज़र में इंडिया ते प्रेशर तमामु घणो अथव। हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि कयां तव्हां सां, जेका मूं कल्ह प्रोग्राम में कई हुई, ही छा नैरेटिव बिल्ड करणु चाहिनि था। अॼु मोदी जी तकरीर बि आहे, ॾिसूं हुन में हू छा थो चवे। हू करणु चाहिनि था त असां पाकिस्तान सां तॾहिं ॻाल्हाईंदासीं, इहा हिकिड़ो सोर्सिस सां इंडिया टुडे जी ख़बर आहे, कंफर्म न आहे, ऑफिशियल स्टेटमेंट न आहे। चवंदा असां पाकिस्तान सां तॾहिं ॻाल्हाईंदासीं जॾहिं असांखे उहे टेररिस्ट वापसि कंदा जेके इन्वॉल्व आहिनि, उन्हनि खे असांखे हवाले कयो, ऐं जेको पाकिस्तानी कश्मीर आहे उहो असांजे हवाले कयो, पोइ तव्हां सां ॻाल्हियुनि ते वेंदासीं। हाणे केॾी न बेवकूफ़ी जी ॻाल्हि आहे इहा। ओवरऑल इंडिया जी फॉरेन पॉलिसी जो महवर हाणे थिए, जेकॾहिं इहो थियो ऐं मोदी इहो बि ऐलान करे थो त इहो हुनजे सियासी ताबूत में आख़िरी कोको। ओके, ठीकु आहे। ॾिसी शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था नाज़रीन। ब्रेक वठी करे गुफ़्तगू खे हितां ई जारी कयूं था। स्पेशली जेको डीजी एमओ जी अॼु मुलाक़ात थियण वारी हुई, शायदि मुलतवी थी वई आहे, इन ते बि थोरा अपडेट्स तव्हां सां शेयर कंदासीं ऐं डिस्कशन कंदासीं राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि हले पई पाक भारत जंग बंदी ते जेकी थी वई आहे अल्हम्दुलिल्लाह, पर ज़ाहिर आहे अञा इहो ई सवाल मौजूदु आहे त ही छा टेम्पररी तौर ते आहे या ईंदड़ वक़्त में हिकिड़ो स्ट्रॉन्ग क़िस्म जो सीज़ फायर थियणु वञे। पर अच्छा क्विकली आमदाद साहब तव्हांजी तरफ़ बि अचां थी, ही जेकी डोनाल्ड ट्रंप प्रेसिडेंट ऑफ अमेरिका स्टेटमेंट ॾिनी आहे त भई हुन ॿिन्ही मुल्कनि खे चयो त जेकॾहिं तव्हां जंग न रोकींदव, चुप करे न वेहंदव, त असां वापार करणु बंदि करे छॾींदासीं, रोके छॾींदासीं। थोरो क्विकली एनालिसिस ॾियणु चाहिनि पिया मोहसिन साहब। जी मोहसिन साहब। जी जी, मूं ट्रंप जो ॿुधो आहे सॼो, हुनजो कॉन्टेक्स्ट आहे। हू चए थो त जॾहिं असां जूं ॻाल्हियूं हलियूं पए, जॾहिं असां ॿिन्ही खे रोकियो पिए, त उहो धुरियूं, हुनजो माना इम्प्रेशन इहो हो त इंडिया मञण लाइ तयारु कोन हो। त यूएस चए थो, प्रेसिडेंट जी जेका ॻाल्हि आहे उहो चए थो त मूं धमकी ॾिनी त जेकॾहिं तव्हां असांजी ॻाल्हि कोन ॿुधंदो, असां ॿिन्ही मुल्कनि सां सीज़ फायर कयो, नथा मञो, मां तव्हां ॿिन्ही मुल्कनि सां वापार रोके छॾींदुसि। तंहिंजे करे हुन असांजी ॻाल्हि ॿुधी ऐं हाणे ॿिन्ही वापार पंहिंजो, ऐं असां हाणे बिज़नेस वधाईंदासीं हुननि सां। तंहिंजे करे उन्हनि असांजी ॻाल्हि ॿुधी ऐं सीज़ फायर करे छॾियो। त हीअ हुन कॉन्टेक्स्ट में, हीअ को नओं स्टेटमेंट कोन्हे त ईअं कोन थो चवे त अञा सीज़ फायर न कंदो त असां बंदि करे छॾींदासीं। मुंहिंजे ख़्याल में इहो उन कॉन्टेक्स्ट में जेके टाइम जी ॻाल्हि करे, पर हू जहिड़े हिसाब सां असां किरदार जी ॻाल्हि कयूं, जी उन करे माने हिन जो मक़सदु इहो थियो त अमेरिका धमकी ॾिनी ॿिन्ही खे त तव्हां जेकॾहिं सीज़ फायर न कंदो त असां यूएस वापार तव्हां सां रोके छॾींदासीं। हाणे इंडिया पाकिस्तान जो त नंढो वापार आहे अमेरिका सां, बिल्कुलु $2-3 अरब जो, एतिरो इहा मूंखे एग्ज़ैक्ट फिगर न आहे, पर इंडिया जो त तमामु घणो वापार आहे हुननि सां, त हुननि खे त लाइ त इहो वॾो प्रॉब्लम हो। त मां सम्झां थो इन हिकिड़ी धमकी इंडिया खे गोॾा खोण ते मजबूर कयो। जी सही, ठीकु। अच्छा, हिन जे नतीजे में इमदाद साहब जॾहिं तव्हां प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप जी स्टेटमेंट ते बि कॉमेंट्स या एनालिसिस ॾियणु चाहियो त ज़रूरु ॾिजो, पर हीअ जेकी सीज़ फायर जे नतीजे में पाकिस्तान जे स्टॉक एक्सचेंज में वरी तेज़ी आई आहे, मतिलबु 9500 पॉइंट्स जो गैर मामूली इज़ाफ़ो थियो आहे, वाध थी आहे, उन सां 45 मिनट जे लाइ उनखे शयूं रोकड़ियूं बि पइजी पयूं। इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? इहा केॾी न वॾी ॻाल्हि आहे? लला ॾिसो, ख़िते में जेका इंडिया पंहिंजो इज़ारादारी क़ाइमु करणु चाही पे, मुआशी ताक़त इंडिया बणिजी चुको हुयो। दिफ़ाई ताक़त ॾिसो, हुनजी 86 अरब डॉलर जा जेके आहिनि हुनजे पंहिंजो आहे दिफ़ाई बजट आहे, ऐं हथियारनि में उहो असांखां घणो अॻिते आहे। सो हिकिड़ो जेको हुयो पाकिस्तान जे बारे में, त पाकिस्तान डिफॉल्ट पियो करे, पाकिस्तान कमज़ोर मईशत आहे, कमज़ोर मईशत वारो मुल्क जेको आहे इंडिया जे हेॾे वॾे मुल्क सां जंग कीअं करे सघंदो। सो इंडिया जी महिरबानी आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे नरेंद्र मोदी जी हुन जारियत कई आहे, ऐं पाकिस्तान पंहिंजे दोस्त मुल्कनि जी मदद सां जेको उन्हनि खे टोटा चबाया आहिनि, उन खां पोइ जेका इंटरनेशनल मीडिया ते रिपोर्ट थो थिए पियो न, पाकिस्तान में न, यानी राफेल किराइण खां वेंदे इंडिया में जेके अंदरि घिरी पाकिस्तान जेके उन ते हमला कया, उनजी एयरबेसिस तबाह कयूं, जेको इहो रिपोर्ट थियणु बाबा इंडिया वञी ट्रंप खे मिनथो पियो करे असांखे पंहिंजो हाणे जान बचायो असांजी। सो उन सां पाकिस्तान ते एतमाद वधियो आहे। दिफ़ाई ताक़त तौर ते पाकिस्तान जेको अॻु में एटमी ताक़त हुयो, पर ही जेको पाकिस्तान सां गॾु जेके दोस्त मुल्क बीठा आहिनि, चाइना पाकिस्तान जे पोयां बीठो आहे, तुर्की पोयां बीठो आहे, ऐं ॿिया मुल्क जेके आहिनि पाकिस्तान सां गॾु बीठा आहिनि, त उन सां हिकिड़ो पाकिस्तान जी मईशत ते बि एतमाद वधियो आहे। बाबा ही मुल्क हिकिड़ो लॉन्ग टर्म सर्वाइव कंदो, ऐं ही पंहिंजे मुल्क जे अंदरि जेके इंसर्जेंसीज़ आहिनि उन्हनि खे बि चङी तरह ख़तमु करे छॾींदो, छाकाणि असांखे ख़तरो जेको हो अफ़गानिस्तान खां, फितरतुल ख़ारिज TTP या BLA वग़ैरह खां जेको ख़तरो हुयो, हाणे दुनिया इहो एतमाद करे पई त बाबा ही त पाकिस्तान जे अंदरि बि हिकिड़ी एॾी वॾी ताक़त आहे जो पाकिस्तान जे अंदरि बि इंसर्जेंसीज़ जूं ख़तमु थींदियूं, ऐं उन सां मार्केट जेको आहे उहो रेस्पॉन्स थी करे। ही त ज़ाहिर आहे स्टॉक एक्सचेंज को इंटरनेशनल इन्वेस्टमेंट वारो हवालो हुन सां न आहे हुनजो रेफरेंस, पर जीअं ई ही सूरत हाल सीज़ फायर वारा मामला अॻिते वेंदा त वेझे मुस्तक़बिल में मां ॾिसंदो त पाकिस्तान में जेका ॿाहिरी इन्वेस्टमेंट जेका आहे उहा बि तेज़ी सां ईंदी। हुनजे पोयां ज़ाहिर आहे दुनिया ॾिसे थी त हिकिड़ो मुल्क केतिरो सस्टेन करे सघे थो पॉलिटिकली। अवां ॾिसो त 2022 खां पाकिस्तान में
सियासी अदम इस्तेहकाम आणण जी कोशिश कई वई आहे, पर उन में नाकाम वियो इमरान खान। सियासी अदम इस्तेहकाम न आयो। IMF खे ख़त लिखिया विया इमरान खान जे तरफ़ां, ऐं हिन सॼे तनाव में, हिन जंगी सूरत हाल में इंडिया कोशिश कई IMF खे रोकण जी त पाकिस्तान खे $70 अरब वारो प्रोग्राम न ॾियो, जेको नओं प्रोग्राम हुयो, उन में हू नाकाम थिया। सो जेके डेवलपमेंट्स थियूं सफ़ारतकारी आलमी सतह ते, जंग में पाकिस्तान जी फतह, ये समूरियूं शयूं मिलाए जेको आहे उन्हनि पाकिस्तान जी मार्केट खे एतमाद ॾिनो आहे। उन जे करे हिकु ॾींहं में 10,123 पॉइंट चढ़ी वञण जी मार्केट एॾो तेज़ी सां पे वई जो हुनखे 5% ते अची रोकणो पियो। 5% जेका हुनजो इज़ाफ़ो थियो, मार्केट जी पंहिंजो नफ़सियात हूंदी आहे, रोकियो वेंदो आहे। 5% जेकॾहिं चढ़े थी तॾहिं बि, जेकॾहिं मथे वञे थी तॾहिं बि थोरी देरि लाइ रोकियो वेंदो आहे, साह खणण लाइ, बाबा साह खणो। सो उहो इहो एतमाद आहे बुनियादी तौर ते। ठीक है। अच्छा छा था एक्सपेक्ट कयो त नरेंद्र मोदी पंहिंजे ख़िताब में कीअं कॉन्फिडेंस में वठण जी कोशिश कंदो? जीअं त असां बि थोरी देरि अॻ में ॻाल्हि कईसीं, तव्हां बि पंहिंजे एनालिसिस में इहा ॻाल्हि चई पए त उहो बिल्कुलु एक्सपोज थी पियो आहे, ऐं हुतां जो अवाम बार बार जॾहिं पहलगाम वाक़ियो बि थियो इन्वेस्टिगेशन जे लाइ, हू बि उन्हनि खां सवाल कंदा रहिया, ऐं इंडियन मीडिया बि एक्सपोज थी थियो। तव्हां छा था एक्सपेक्ट कयो? कीअं फेस सेविंग कंदो? छा चवंदो? बस साॻी रिवायती इल्ज़ाम तराशी हूंदी त पाकिस्तान आहे हीअं इन्वॉल्वड आहे या एटसेट्रा, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो, या का वज़नाइती का शइ हुन मां एक्सपेक्ट करे सघिजे पई? ॾिसो लैला, मोदी ऐं हुनजी जेका सरकार आहे उन्हनि पहिरियों कोशिश इहा कई त हू पाण सभु पोइते हटी विया, चुप लिकी विया। राजनाथ सिंह इन मामले ते कोन पियो ॻाल्हाए, जयशंकर इन मामले ते कोन पियो ॻाल्हाए, अमित शाह इन मामले ते कोन पियो ॻाल्हाए, मोदी चुप हुयो। हुननि पंहिंजा फ़ौजी जेके DGM हुयो, DGMO खे साम्हूं आणण का नंढी ॻाल्हि कोन्हे। पाकिस्तान में DGISPR या फ़ौजी तर्जुमान अची प्रेस कॉन्फ्रेंसिस कंदा आहिनि। इंडिया जी ट्रेडिशंस कोन्हे रही, इंडिया इन क़िस्म जे लेवल ते कोन्हे आड़ी। पॉलिटिकली सियासी लीडरशिप जे मथां तमामु घणो प्रेशर हुयो। उन्हनि कोशिश इहा पई कई त फ़ौज खे अॻियां आणे जेको पॉलिटिकल प्रेशर मोदी ते आहे उहो डिफ्यूज़ कजे, पर उहो डिफ्यूज़ कोन थियो आहे। उन जे करे फाइनली मोदी खे मजबूर थियणो पियो आहे पाण अची जेको आहे भाषण ॾिए, पंहिंजो जनता खे, क़ौम खे ख़िताब करे। सो उन ख़िताब में जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे उहो इहो आहे त हू अची पंहिंजो हिकिड़ो त इहो दहशतगर्दीअ ते लेक्चर ॾींदो। हू चवंदो त असां पाकिस्तान में जेके आतंकवाद जा ठिकाना हुआ उन्हनि खे तबाह करे छॾियो आहे, असां कामयाबु थी विया आहियूं। जेको उते चयो छा पियो वञे इंडिया में, सरेंडर मोदी, नरेंद्र मोदी न, सरेंडर मोदी हिकिड़ो नारो, सरेंडर मोदी, जी हा, सरेंडर मोदी। सो सरेंडर मोदी जेको आहे उहो इहो ॿुधाईंदो त आउं सरेंडर न कयो आहे। ऐं उते ॿी हिकिड़ी शइ थी आहे, उते जेको ही RSS जी जेका इंतिहा पसंदी आहे, एंटी मुस्लिम या जेका इवन एंटी हिंदू भी आहे, एंटी सिख, एंटी पंहिंजो ईसाई भी आहे, जेको हिंदू मोदी सां इख़्तिलाफ़ करे थो उन ते जेको आहे उते हमला था थियनि पिया। सो उनखे थोरो हाणे कूल डाउन करण जी कोशिशि कंदो मोदी, छाकाणि त पहलगाम खां पोइ मोदी त हिन सॼे मामले खे हिंदू मुस्लिम फसाद में बर्पा करण जी कोशिशि कई। छाकाणि त मोदी खे जेको राहुल गांधी जेको इलेक्शन में वक़्तु पंहिंजो ॾिनो न, टफ टाइम, अब के बार 400 पार खे तबाह बर्बाद करे छॾियो। हींअर हुनजी जेका मिली जुली सरकार आहे, गठबंधन सरकार आहे, उते इत्तेहादी हुकूमत आहे। हाणे उहा इत्तेहादी हुकूमत बि लोडर में आहे, केॾी महिल बि इत्तेहादी छॾे सघनि था मोदी खे। तो मोदी जेको हिकिड़ो नफ़रत जो जेको जिन ॿाहिरि कढियो हुयो, उहो जिन जेको आहे उनखे अवाम या इलेक्शन में टफ टाइम वॾो मिली सघे पियो, जेको हुन स्ट्रेटजी जोड़ण जी कोशिश कई, पर हुन में बज़ाहिर ऐं ॾिसूं था त हू नाकाम ई थी वियो आहे, नाकामी में पइजी वई आहे। ऐं मोदी जी सियासत जो तव्हां तसवुर करे सघो पिया त मोदी जे ख़िलाफ़ शहरनि में मुज़ाहिरा थियनि, माण्हू अची साॻी शइ कमु थोरी कंदी, साॻी प्लानिंग सां माण्हू थोरी अॻिते वधी सघंदो। बिल्कुलु ठीक, थोड़ो अॻिते वधूं था, ॻाल्हि कयूं था त ही अमेरिका ऐं चाइना जे विच में जेको कुझु थियो आहे, यानी वापारी जंग हले पई, ऐं हाणे जेको आहे हिकु वापारी मुआहिदे जो ऐलान थी वियो आहे। सो अमेरिका पारां 30% ऐं चीन पारां 10% घटाई कई वई आहे, जेके टैरिफ्स उन्हनि लागू कया आहिनि। सो मौसम साहब जी तरफ़ मौसम साहब, ही कहिड़ी वॾी ख़बर आहे त जेके ॿ वॾा मुख़ालिफ़ मुल्क हुआ उहे हाणे दोस्त बणिजी विया आहिनि, ऐं जेके टैरिफ्स जी ॻाल्हि कई हुई हुन में घटाई आणण जी कोशिशि कई वई आहे। हिकिड़ो सडन शिफ्ट इनखे चइजी सघे त अमेरिका तमामु सुठो थियण जी कोशिशि करे पियो, या प्रेसिडेंट ट्रम्प जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं, पहिरियों त इन ते थोरो कॉमेंट करे वठिजो, ऐं पोइ ही जेकी ख़बर आई आहे वॾी तमामु, ऐं ग्लोबल मार्केट्स में बि वॾो शोर मची चुको आहे। सो व्हाट यू हैव टू कॉमेंट? जी, पहिरीं तव्हांजी इजाज़त सां मां हिकिड़ो नंढो कॉमेंट कंदुसि जेको पोयां इमदाद जी कंटिन्यूएशन में। कल्ह हिकिड़ी मीटिंग थी जंहिंखे मोदी जी रिहाइशगाह ते थी, जंहिंमें राजनाथन जेको डिफेंस मिनिस्टर आहे राजनाथन सिंह, ऐं ही पंहिंजो जेको जयशंकर आहे, इहे बि हा, ऐं फौजी ऑफिसर बि सभु हुन मीटिंग में शामिल हुआ। उन्हनि जी प्रेस रिलीज इमदाद साहब मूं पढ़ी त गौर कजो थोरो। राजनाथन जी
ट्वीट हुई ऐं प्रेस रिलीज़ हुई, उनमें बाक़ी सभु शयूं पंहिंजे जाइ ते हीअं कंदासीं। हिकिड़ी अहम शइ हुई त असां आतंकवाद खे ख़तमु करण लाइ पाकिस्तान में अगरि ॿीहर हमला करणा पिया त कंदासीं। वेरी इम्पोर्टेंट कल्ह इहा जी आहे, इहा सभु कुझु जॾहिं अनाउंस थी चुको हो सीज़ फायर, उन खां बावजूदि बि इहा स्टेटमेंट ॾियणु तव्हां सम्झो था त उन्हनि खे अञा ताईं किली जेका आहे कंध मां निकिती कान्हे। ऐं हाणे मूंखे लॻे सब मुंहिंजो ख़्याल आहे त उहो उते कूल डाउन कनि था पिया। इहो सिर्फ़ इंडियन जेको अवाम आहे उन सां उन जे जज़्बात खे अॼु बि मां ॻाल्हि पियो कयां त अॼु बि जेको मोदी आहे शायदि इहा ई लाइन वठे त जीअं माण्हुनि खे कूल डाउन कनि ऐं वापसि अचनि सियासत में, छाकाणि त उन्हनि जी सियासत हाणे अपोज़िशन पार्टीज़ ऐं मीडिया फ़िलहाल त बर्बाद करे छॾी आहे। हाणे जीअं ई वापसि अचनि छा गेन कंदा उहो हिकिड़ो अलॻि मामिलो। जी उहो त हिकिड़ी अलॻि ई शइ आहे, पर आवाम बि त एतिरी हाणे बेवकूफ़ कोन्हे, उहो सम्झी ॾिसो हाणे मीडिया आहे, ॿी ॻाल्हि सोशल मीडिया ओपन आहे, माण्हू हाणे तमामु घणो जे ख़िलाफ़ थी विया आहिनि। हू त ख़ैर चलो उन्हनि जो मसइलो आहे, पाण ॼाणनि। ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां हाणे अचूं था हुन ते तव्हांजे टैरिफ जे मामले ते, टैरिफ जे मामले ते हिकिड़ी ॻाल्हि इहा वाज़े थी वई आहे त ट्रम्प जेको आहे हाणे पाण खे US प्रेसिडेंट सारे इलेक्टेड हू आहे डेमोक्रेटिक प्रेसिडेंट आहे, पर हू हाणे पाण खे दुनिया में पीस जो पैगम्बर जेको आहे डिक्लेयर करणु चाहे थो ऐं सॼी दुनिया खे लीड करणु चाहे थो। इहो हुनजो साम्हूं अची वियो आहे मक़सदु। हू हाणे शुरूआति हुन करे छॾी आहे। पहिरीं ॾिसो यूक्रेन ऐं रशिया खे हुन तमामु वेझो आंदो आहे ऐं हाणे उहो डील करणु वञनि पिया। यूक्रेन रशिया जी वार ख़तमु करण वारो आहे ऐं हुननि खे उहो डील कराइण ते करे पियो। ऐं हाणे US ऐं यूक्रेन खे चयो आहे त तव्हां गॾिजी वञो। वन थिंग हुन हमास जे लीडरनि सां कल्ह ॻाल्हायो आहे ऐं हिकिड़ो माण्हू जेको रिहा करायो अथई उहो 2023 खां हुननि जी क़ैद में हो, हमास सां डायरेक्ट इन्वॉल्व थी वियो आहे। ठीकु, पाकिस्तान इंडिया में उहो चए थो त अचो वेही ॻाल्हायूं पाण, तव्हां बिज़नेस कयूं, लेट्स डू बिज़नेस, तव्हां ॿुधो हुनखे लैंग्वेज। ठीकु आहे थोरो बेफॉलो ॻाल्हाइण जो, पर मूंखे लॻे थो माण्हू भलो आहे पंहिंजो मोदी जेको आहे। हाणे मां पाण हाणे मदाह जो थी वियो आहियां। अच्छा, हुन खां पोइ ॾिसो न तव्हां चीन सां कहिड़े लेवल ते झेड़ो हुन शुरू कयो हो, पर अॼु जेका सरप्राइज़ डील हुन कई आहे 145% खां 30% ते पंहिंजा ट्रेड आंदा अथई ऐं चीन रेसिप्रोकेट कयो आहे ऐं उन्हनि पंहिंजा 125 खां 10% ॼाणे छॾिया आहिनि। ऐं ई जेका चेंज आहे मां सम्झां थो मक़बूल तरीन लीडर थियणु वञे पियो ट्रम्प, जेकॾहिं सभई जेके 5-6 फ्रंट्स ते उहो कमु करे पियो ऐं हिननि खे डील स्ट्राइक परमानेंटली करे वियो इंडिया सां, ही पाकिस्तान इंडिया, चाइना सां, हुन रशिया ऐं यूक्रेन। रशिया यूक्रेन केरु फ़ैसिलो न पिया करे सघिया, ॿिन्ही खे गॾु विहारे पियो, हुन कमु करे पियो। मुंहिंजे ख़्याल में ट्रम्प इज़ कमिंग इन ए बिग वे ऐं हू दुनिया जो पॉपुलर तरीन लीडर थियणु वञे पियो। नोबेल इनाम जे लाइ मूंखे कंहिं कमेंट कयो, कंहिं दोस्त पुछियो साईं नोबेल इनाम लाइ करे पियो, मुंहिंजो त 10 नोबेल इनाम खणे। जेकॾहिं दुनिया में पीस आणे थो, जेकॾहिं पाकिस्तान इंडिया में पीस आणे थो त पाकिस्तान इंडिया असां आवाम जेके आहियूं असां त चवंदासीं बाबा भलो माण्हू आहे ॾाढो, तूं पीस कराए तुंहिंजा सभु गुनाह माफ़, जान छॾ। ग़ज़ा में पीस कराए फ़लस्तीननि खे रिलीफ ॾे, यूक्रेन रशिया में पीस कराए माण्हुनि खे रिलीफ ॾे, चाइना सां जहिड़ो न कर, तिजारत करियो पाण में कर। त मां सम्झां थो जेकॾहिं मोदी और पंहिंजो ट्रम्प जेको आहे हिन तरफ़ निकिरी पए थो ऐं कुझु महीननि में दुनिया खे स्टेबल करे वञे थो त मां सम्झां थो त ही दुनिया जो पॉपुलर तरीन US प्रेसिडेंट थी सघे थो जेकॾहिं सभु शयूं करे। पर इहो को सडन शिफ्ट न आहे या इहो पहिरीं डोनाल्ड ट्रम्प जी स्ट्रैटेजी हुई त उहो जीअं ईंदो, पर हुन पहिरियों बि पंहिंजे इलेक्शन कैंपेन्स में इहा ॻाल्हि कई हुई त हिकु ॾींहं में चाहे त जेको आहे जंग ख़तमु कराए सघे। त असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ इमदाद साहब हुन ते तजियो शामिल कंदासीं। सो प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प इज़ मेकिंग हेडलाइंस नाज़रीन, ऐं वधीक उन्हनि ते असीं तबसरो कंदासीं, स्पेशली जेको ही वापारी मुआहिदे जो ऐलान कयो वियो हुन ते डिस्कशन कयूं था राइट आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि कंदासीं त जेके हुआ मुखालिफ़ थी विया आहिनि दोस्त, पर थोरो सो रवैये में जेको सडन शिफ्ट आयो आहे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प जे, उन ते बि इमदाद साहब जो तजियो शामिल करे वठूं। इमदाद साहब, हिकु त रवैये में तव्हां सम्झो था हिकिड़ो अचानक सां ओचितो शिफ्ट आयो आहे, प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प जेके कुझु फ़ैसिला करे पियो, समूरी दुनिया उते तनक़ीद करे पई, हाणे हू जेको आहे अमन मेंटेन करण जी कोशिश करे पियो। सो व्हाट यू हैव टू से, ऐं पोइ बाद में ही जेको वापारी मुआहिदे जो ऐलान थी वियो आहे, 2 ॾींहं टॉक्स थिया पए जिनेवा में, ऐं हाणे जेको आहे ही ॻाल्हि साम्हूं अची वई आहे त हुननि टैरिफ्स में घटाई आणे छॾी आहे। जी छा चवंदा? ॾिसो दुनिया जी शक्ल जेका आहे उहा तब्दील पई थिए, ब्लॉक्स तब्दील पिया थिया। जेकॾहिं ट्रम्प यूक्रेन जंग खां अलॻि थियो त यूरोप पूरो उन सां अलॻि थी वियो। सो ट्रम्प खे यूरोप खे पाण सां गॾु खणी हलण जी मजबूरी आहे। हाणे जेकॾहिं ट्रम्प चीन खे पंहिंजे वेझो न करे हा त जेको पाकिस्तान ऐं इंडिया जी जंग में
जेका चीनी टेक्नोलॉजी आहे उन जी जेका हिकिड़ी पंहिंजो थियनि सबक़त थी आहे उन पंहिंजो ॿुधायो आहे बाबा चीन हिकिड़ी वॾी दिफ़ाई ताक़त आहे ऐं उहो कंहिं बि मुल्क सां गॾिजी जेको आहे कंहिंखे बि टोटा चबाए सघे थो पियो। तो इहो सॼो इन जो ज़ाहिर आहे इहो लाज़मी न आहे त ही को अॼुकल्ह हिननि जी मीटिंग का तय थियल हुजे, पहिरीं खां हिननि जा मामला हलनि पिया टैरिफ वारे मामले ते, ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो एबनॉर्मली ट्रम्प जेको आहे 245% ते टैरिफ लागू करे छॾियो, 70-80-90% खां पोइ टैरिफ जेको आहे उहो जेतिरो मर्ज़ी वधाईंदा वञो 5000 करे छॾियो, उन सां को फ़र्क़ु ई कोन पवंदो, छाकाणि त उन खां पोइ उहा शइ खपंदी कोन, उनजी ख़रीदारी न थींदी। सो हिकिड़ो एबनॉर्मली फ़ैसिला हुया ट्रम्प जा। हाणे उन मां ट्रम्प खे पोइते हटणो थो पए, ऐं उन पोइते हटण जी हिकिड़ी सबबु इहो बि आहे त जेकॾहिं हिन ख़िते में तुर्की आहे, पाकिस्तान आहे, चीन आहे, इहे मुल्क गॾिजी था वञनि, इवन मुतहिदा अरब अमारात जेके, सो उतां अमेरिका जी जेका हेजेमनी आहे हिननि दुनिया जो मुल्कनि ते जेको उनजी इजारादारी आहे उहा घटि बि, सो उन लाइ हू ट्रम्प जेको आहे पंहिंजो जेको अमेरिका खे वरी वेझो थो आणे पियो दुनिया में, ऐं थोरा कोशिशि करे थो ॿुधाइण जी त बाबा प्रधान मां आहियां, वॾेरो मां आहियां, चौधरी मां आहियां, बाक़ी जेको जंग जेकर उनखे ख़तमु कराइणी आहे सभ खां पहिरियों हुन कोशिशि करे हा त जेका पंहिंजो सीज़ फायर जो ऐलान कयो हो ट्रम्प इसराइल में, उन ते अमल थिया, जिते मासूम उहा जंग न आहे, उहा जंग न आहे, उहा नसलकशी आहे, ऐं उहा इसराइल ज़ाहिर आहे ट्रम्प जी मर्ज़ी खां सवाइ नथो करे सघे पियो। सो मुंहिंजो ख़्याल आहे जेका ही दुनिया तेज़ी सां तब्दील थिए पई, ट्रम्प जेको आहे हिकिड़ो पॉपुलर नैरेटिव जेको अख़्तियार कयो उनजे करे पोइ अचिणो थो पए त अमेरिका अकेलो थी वञे हा दुनिया में, इहो हिकिड़ो वॾो शिफ्ट पियो अचे दुनिया में। ऐं जेको आहे रूस आहे उन जेको कुझु कयो आहे हिन सां अमेरिका सां, या जेको यूक्रेन में जेको कुझु थियो आहे, चीन जेको कुझु हिन ख़िते में पूरी दुनिया में उनजी इजारादारी मुआशी इजारादारी वधंदी वञे थी पई, सो उनखां ज़ाहिर ख़ौफ़ज़दा आहे ट्रम्प, उनजे करे हुनखे मजबूर थियणो पियो। ऐं ही जेको सब कॉन्टिनेंट में जेको एपिसोड थियो आहे 10 ॾींहंनि जो या 4 ॾींहंनि जो, बल्कि 6 खां 10 तारीख़ ताईं, इन बि अमेरिका जूं अखियूं खोल रहियूं आहिनि त बाबा दुनिया बदिलजी वई आहे, उहा दुनिया न आहे जेका दुनिया अमेरिका जे इशारे ते उथे वेहे। सो उनजे करे मुंहिंजो ख़्याल आहे खोड़ सारो पोइ तव्हांखे रवैये में तब्दीली आई है जेको फ़ैसिलो वरितो वियो आहे। जी मौसम साहब, इन फ़ैसिले जे नतीजे में टैरिफ जी घटाई जे नतीजे में स्टॉक मार्केट्स में भी वाध अची वई, पर बिफोर दैट छा तव्हां वटि पाक भारत जंगबंदी जे हवाले सां का अपडेट आहे? जी अपडेट कुछ ये ख़बरूं अचनि पियूं त अॼु पाक DGMO जी पाण में मुलाक़ात थी जेका 45 मिनट ताईं जारी रही। हाणे ज़ाहिर मां अगेन चवां थो त ऑफिशियली ॿई मुल्क हाणे कंफर्म कंदा, जॾहिं ट्वीट बार-बार ॼाणायो वियो न त मुलतवी थी आहे। मोहसिन साहब मुलाक़ात ने हॉटलाइन दर जी 45 मिनटनि ते उहा ॻाल्हि ॿोल थी, ऐं चवनि था त इनिशियली चवंदा हिनखे फॉर्मलाइज़ कंदासीं। ज़ाहिर थींदो ईअं ई आहे सर, तरीक़ेकार इहो हूंदो आहे, पहिरीं वेहण खां पहिरीं शयूं तय थी वेंदियूं आहिनि, पोइ फॉर्मली ॻाल्हि ॿोल थींदी आहे, इहो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे। ख़ैर उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधो आहे त फायरिंग 1 बजे ख़िलाफ़ न कंदासीं, बमबारी न कंदासीं 1 बजे ख़िलाफ़, शहरी आबादियुनि खे निशानो न ठाहींदासीं, जंगबंदी कयूं था। ऐं डेवलपमेंट हिन में अची वई आहे, जेकर मूंखे इजाज़त ॾियो, ख़िताब मोदी जो थी वियो आहे, हुन में इहो चयो आहे बाबा दहशतगर्दी ऐं पाकिस्तानी कश्मीर ते ॻाल्हि थींदी, ऐं हुन पुराणी ॻाल्हि जेका 2014 में कई हुई उहा दोहराई आहे त पाणी ऐं रत गॾु नथा हली सघनि, जो जवाबु बिलावल भुट्टो ॾिनो हुयो त या सिंधु में असांजो पाणी वांदो या तव्हांजो रत वांदो। सो मोदी जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई पे त उन पंहिंजे माण्हुनि खे एंगेज करण लाइ इन क़िस्म जूं जेके गिदड़ बबकियूं ॾिनियूं आहिनि त पाकिस्तान सां सिर्फ़ु हिननि मामलनि ते ॻाल्हाईंदासीं, ॿीहर हमला कंदासीं जेकॾहिं दहशतगर्दी थी त, पर ज़ाहिर शर्त इहा ई आहे पहिरीं त जेकॾहिं दहशतगर्दी थींदी त पोइ हमला थींदा, पाकिस्तान बि हमला कंदो। सो इन शर्त ते सीज़ फायर मुंहिंजो ख़्याल आहे कोन थी। सो इहा डेवलपमेंट हुई, मोहसिन साहब सां माज़रत, मूं ॾिठो पिए त मोदी जो ख़िताब जेको हलियो पिए, वॾी अपडेट तव्हां शेयर करे वरिती त छो त मोदी जो ख़िताब बिल्कुलु ठीकु आहे, ज़रूरी आहे। मूं तव्हांखे कल्ह ई ॿुधाए छॾियो, कल्ह अॼु ॿुधायो तव्हांखे त हू ईअं ई कंदा पंहिंजे माण्हुनि लाइ वञण लाइ। पर हाणे सॼी ॻाल्हि इहा आहे त ही निटिग्रिटीज़ आहिनि, स्टेटमेंट हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि, बयान माण्हुनि खे करण लाइ, माण्हुनि खे अपील करण लाइ बयान ईंदा आहिनि, पर हिकिड़ो इहो जेको इमीडिएटली इहे ॾिसो ही ॻाल्हियूं जेके थींदियूं अलॻि मामिलो आहे। हिकिड़ो ही DGMO जी जेका मीटिंग आहिनि, हिननि जो प्रोटोकॉल ऐं जेका अंडरस्टैंडिंग आहे डिफरेंट आहे। उहो शहरनि आबादियुनि ते हमला कोन कंदासीं, जंगबंदी कयूं था, ड्रोन हिक ॿिए जे ख़िलाफ़ इमीडिएटली इस्तेमालु कोन कंदासीं, फ़िलहाल हिन मामले खे रोकियूं था ऐं हिन खे कंटिन्यू कयूं था, सीज़ फायर खे जेसि ताईं ॻाल्हियूं कयूं। ओके इमदाद साहब, कोई कमेंट तव्हांखे करिणो आहे हिन समूरे मामले ते, या जेकी तव्हां हाणे ख़िताब वारी बि अपडेट ॾिनी कई? सियासत आहे मोदी जी जेका तबाह बर्बाद थिए पई, उहा उनखे सहारणनि जी कोशिशि करे पियो। असल शइ थींदी DGMO जी लेवल ते, सफ़ारती लेवल ते, उते कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, उन में इहे शयूं सुठनि कंदियूं या न कंदियूं, असांजा पंहिंजा शर्त हूंदा, हुननि जा पंहिंजा शर्त हूंदा, उन्हनि ते ॻाल्हियूं थींदियूं, ऐं यकतरफ़ा ॻाल्हियूं कोन थींदियूं। त मोदी जेको चयो कंडीशंस खे वठी करे तमामु क्लियर आहे त जीअं ख़्वाजा आसिफ साहब बि पंहिंजो वफ़ाक़ी वज़ीर स्टेटमेंट ॾिनो, 3 नुक़्तनि ते ॻाल्हि कंदा, दहशतगर्दी, पाणी आहे, ऐं 3 विषय जेको आहे हुननि ॼाणाई हुई। सो बहरहाल हिते ई प्रोग्राम जो टाइम
जी बिल्कुल ख़त्म थी वियो आहे। सो थैंक यू वेरी मच इमदाद साहब ऐं मोहसिन साहब, तव्हांजी ॿिन्ही जी महिरबानी। नाज़रीन पंहिंजो फीडबैक ॾियण असांखे हरगिज़ न विसारींदा। मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।